रमज़ान रिलीफ पैकेज 2026 छा आहे ऐं केरु अहल आहे। हुकूमत रमज़ान 2026 लाइ हिकु ख़ासि माली इमदादी स्कीम मुतारिफ़ कराई आहे। हिन मंसूबे खे वज़ीर आज़म रमज़ान रिलीफ पैकेज चयो वञे थो, जंहिंजो मक़सदु रमज़ान दौरान घटि आमदनी वारे घरनि खे माशी सहारो मुहैया करणु आहे। सवाल इहो आहे त हिन पैकेज तहत छा मिलंदो। हुकूमत मूजिबि हर मुस्तहिक ख़ानदान खे 13,000 रुपया रोक इमदाद ॾिनी वेंदी। ही रक़म डिजिटल वॉलेट या बैंक अकाउंट में मुंतकिल थींदी। लॻभॻि 1 करोड़ 21 लख ख़ानदान फ़ाइदो वठंदा। जेकॾहिं अव्हां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में शामिल आहियो त अव्हां पाण मुरादो हिन प्रोग्राम में शामिल थी सघो था। कुझु हालतुनि में अटो, खंडु, घी ऐं दालुनि ते सब्सिडी मिली सघे थी। अव्हां सोचंदा हूंदव त हिन साल रमज़ान पैकेज में नओं छा आहे। हुकूमत जो चवणु आहे त हिन साल रोक इमदाद खे तरजीह ॾिनी वई आहे त जीअं यूटिलिटी स्टोरनि ते डिघियुनि कतारुनि ऐं ख़राब सामान बाबति शिकायत खां बची सघिजे। हिन रमज़ान पैकेज में केरु अहल हूंदो। हुकूमत तरफ़ां अहलियत लाइ कुझु शर्त रखिया विया आहिनि। सही क़ौमी सुञाणप कार्ड CNIC हुजणु, घटि आमदनी या मुस्तहिक घर हुअणु, सरकारी मुलाज़िम न हुजणु, सरकारी फलाही डेटा सां मालूमात जो मेल खाइणु। अहलियत जो इहो फ़ैसिलो सरकारी डेटाबेस ऐं माली मालूमात जी बुनियाद ते कयो वेंदो त पोइ हिन पैकेज लाइ अव्हां पंहिंजी अहलियत कीअं चेक करे सघो था। हुकूमत इन अमल खे आसान बणायो आहे। SMS ज़रिए पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर 999 ते मोकिलियो, तस्दीक पैगाम वसूल करियो। ॿिए तरीक़े मुताबिक़ ऑनलाइन पोर्टल ज़रिए अव्हां पंहिंजो CNIC दाख़िल करे मालूमात चेक करे सघो था। फ्रॉड खां बचण लाइ इख्तियारनि शहरियुनि खे हिदायत कई आहे त सिर्फ़ सरकारी ज़रिया इस्तेमालु कनि ऐं कंहिं टे धुर खां बचनि। जेकॾहिं अव्हां चेक कयो ऐं नालो शामिल न हुजे त छा कजे। हुकूमत मूजिबि घणा मुस्तहिक ख़ानदान अॻी सरकारी रिकॉर्ड में मौजूदु आहिनि। उन्हनि खे अलॻि दरख़्वास्त ॾियण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं को माण्हू पाण खे मुस्तहिक सम्झे पर शामिल न हुजे त हू लाॻापियल सरकारी ऑफिस या ऑनलाइन निज़ाम ज़रिए पंहिंजी मालूमात जी तस्दीक कराए सघे थो। अदायगी जे तरीक़ेकार में स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी निगरानी शामिल आहे। हुकूमत जो चवणु आहे त हुन सां शफ़ाफ़ियत वधंदी ऐं इमदाद असल मुस्तहिक ताईं पहुचंदी। नाज़रीन, जेकॾहिं तव्हां कंहिं मुस्तहिक खे सुञाणो था त उन सां ही मालूमात ज़रूरु शेयर कयो।